आयो लाल सभई चओ। विच में मां रेडियो सिंधी ते जीअं चालीहो साहब शुरू थियो, असां दीपक भाई आया हुया, उन टाइम ते भी हिकिड़ी सुहिणो ॿ लफ़्ज़ भगवान जे लाइ ॻाल्हाया हुया। भई लाल खाए फोटा ॼमन पुट ऐं पोटा। कोई भी मूं वटि धीअ घुरण ईंदो आहे या लाल खे कोई चवंदो आहे मूंखे धीअ ॾे, सची ॿुधाइजो सभिनी खे छा खपनि? पुट। भले ऑलरेडी पुट आहिनि, उन खां पोइ बि चवंदा असांजे घर में पुट खपनि। हिकिड़ी भेण आउट ऑफ इंडिया में दीपक भाई सां ॻाल्हाए पई, मैसेज पई करे, कमेंट पास कई त भाई पुट पुट था घुरो, धीअर काॾे वञनि? हाणे तव्हां मां कोई मूंखे धीअ लाइ पलव पाराईंदो त मां पाईंदुसि नी। ऐं हींअर असांजी भेण पहिरीं भेण आई आहे हेॾनि सालनि में, हिन लाइ तारियूं हलायो ज़ोरदार। भेण चए थी मुंहिंजे हितेश खे धीअ ॼमे, तारियूं हलायो। भॻवानु ज़रूरु ॾींदो, महिर कंदो। जंहिंखे धीअर घुरिजनि उते धीअ, जंहिंखे पुट घुरिजनि उते पुट। आयो लाल सभई चओ झूलेलाल। गुस्सो कोई न करे, सभु भॻवान जे हथ में आहे।